बिटशा मां ख़बर ईंदा हलु त तलका हाला अस्पताल जे मुलाज़िमनि पारां रिस्क हेल्थ अलाउंस बहाली लाइ एहतिजाजी जी मुज़ाहिरो कयो वियो। ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते कराची वञण जो फ़ैसिलो करे छॾियो। एहतिजाज दौरान रिस्क अलाउंस बहाल कयो जा नारा। उन मौक़े ते शाहिद सदर जुमन शोरो, डॉक्टर काइनात, डॉक्टर गुलाम सकीना, डॉक्टर नाहिद ऐं ॿियनि चयो त असांजो हक़ आहे जेको असां वठी रहंदासीं। पैरामेडिकल स्टाफ जो सर्विस स्ट्रक्चर ऐं सपोर्टिंग स्टाफ खे टाइम स्केल जारी कयो वञे जेको असांजो बुनियादी हक़ आहे। जाइज़ मुतालबे जी मिन्ता लाइ एहतिजाज करे रहिया आहियूं। असां सिहत खाते जे आला इख्तियारनि खां मुतालबो था करियूं त जल्द खां जल्द रिस्क हेल्थ अलाउंस बहाल करे असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।